सुठी लॻंदी अथव मुंहिंजी प्यारी अम्मा स्वीट बेटा नहीं दाल खाराई चामा बेटा काते ॾींदा अंबड़ी भी खाए थी ओए खाली दाल ना है अमा चटनी भी खाधी थी अंबड़िन जी तू मुखां पो जाओ तो सिखे कहे मां ताम अमा पो बाकी उसका लुत्फ मानी खाई रहे हो ॾिसो था पिया ये असिस्टेंट डायरेक्टर आशिक साहब मौजूद आहिनि जो खैर तबियत बदल सही अब रोज ही और आ रहे हो ये असांजी अमड़ जगह आओ मानी पटाए ता रखनी हो ता खादी बचन उस्ताद लुत्फ पानी प्यास का तो नहीं अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम खुश आहियो सबा जी अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो डायरेक्टर साहब तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु मज़े में पंहिंजे ख़र्चे ते हाँ तबियत ठीक तो अल्हम्दुलिल्लाह जो हाल वाल तव्हांजो ही पहिरियों ड्रामो आहे जी मुंहिंजी लाइफ में हे फर्स्ट ड्रामो आहे मूंखे ॾाढो मज़ो अचे पियो ॾाढो घर जहिड़ो माहौल आहे ऐं तमामु बहितरीनु इंजॉय थिए पई सभु डायरेक्टर प्रोड्यूसर सभु सुठा आहिनि कि तव्हांखे कमु करे छा महसूसु थो थिए मूंखे ॾाढो सुठो महसूसु थो थिए अच्छा ॿुधायांव हा ॿुधायांव हा बसि ॿिए एपिसोड में ॿुधाईंदीमांव हलिया तो कम अमा अचे का शइ बोतल बोतल घुराए दियो तो सही है चाह न इतनी मैं चांहि न मां चयो बोतल चाय ना गोटे इन मतलब मंझन टाको चाय पियारी नो हाज़ुर हेॾे बाबू हेॾे मियां अमा इहो कंहिंजे खां बोरी थी यो हाँ। तुंहिंजे लाइ अच्छा मां हाँ तुंहिंजो पुटु आहे त चूज़ो आहे हा बिल्कुलु अमा हाँ तो तोखे खाराइबो न बाबा आ ओ